कि दोस्त सवाल कयो आहे त साईं इन मसइले जे बारे में रहनुमाई कंदा त कोर्ट जी तलाक सां शरी तरीक़े सां तलाक आहे या न, महिरबानी करे ॿुधाईंदा। यानी कि दोस्त सवाल कयो आहे त जेके माण्हू कोर्ट में जेके औरतूं तलाक वठनि थियूं या शरीयत में इहो जाइज़ आहे त कोर्ट जी तलाक सां औरत खे तलाक अची वेंदो। जवाब, तलाक जो इख्तियार सिर्फ़ु मुड़ुस खे आहे। कोर्ट जी तलाक तलाक नाहे ऐं न ई कोर्ट जी तलाक सां औरत खे ॿी निकाह जी इजाज़त आहे। इजाज़त इहा न आहे त कोर्ट जे तलाक सां कोर्ट हुनखे तलाक ॾियारे ऐं ॿियो निकाह करे, इहो जाइज़ कोन्हे, शरीयत इजाज़त नथी ॾिए। पर जेकॾहिं कोर्ट में मुड़ुस मौजूदु आहे ऐं तलाक ॾिनई या कोर्ट जे तलाकनामे ते दस्तख़त कयाई यानी सिग्नेचर कयाई त तलाक वाक़ई थी पवंदी। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कुरान मजीद में, बेयदिही उक़दतुन निकाह, सूरतुल बकरा आयत नंबर 237। अल्लाह पाक इरशाद फरमाए तो, बेयदिही उक़दतुन निकाह, साण हथ हुन जे गंढ निकाह जी, यानी मुड़ुस जे हथ में गंढ आहे, हुनखे इख्तियार आहे जेको तलाक औरत खे ॾेई सघे थो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, अत्तलाक़ु लिमन अख़ज़ बिस्साक़ी, सुनन इब्न माजा जी हदीस 2081 नंबर ते हदीस आहे त अत्तलाक़ु लिमन अख़ज़ बिस्साक़ी, तलाक जो हक़ उन मर्द खे आहे जेको उन सां सोबत करे थो। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, अत्तलाक़ु लिमन अख़ज़ बिस्साक़ी। ऐं अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में इरशाद फरमाए तो, बेयदिही उक़दतुन निकाह, साण हथ उन जे गंढ निकाह जी आहे। यानी मुड़ुस खे इख्तियार आहे त पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई सघे थो। बाक़ी कोर्ट जी तलाक तलाक न आहे। हा, कोर्ट में मुड़ुस मौजूदु आहे, उन निकाहनामे ते उन पंहिंजो कोर्टनामो जेको निकाहनामे ते मर्द साइन कयईं ऐं दस्तख़त कयईं, सिग्नेचर कयईं त तलाक थी वेंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे त शरई मसइला सम्झणु, उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।